में केड़ी त ख़ल्क़ आई या छाए मानू जी दिल में मोहब्बत अल्लाह वारे जी केर तो विझे। अल्लाह वारो थी त अल्लाह मखलूक में तुझी मोहब्बत विझंदो। हलऊं वक्ते चेतो ला यमस्सुहुम फिया नसब वमा हुम मिनहा बिमुखरजीन। जेको जन्नत में वेंदो त वो निकिरदो ही न। से वनज़अना मा फी सुदूरिहिम कुरान तो फरमाए जन्नतन जे सीनन में जेको दुख ऐं नाराज़ पो हूंदो अल्लाह कढी छॾींदो। मिन ग़िल्लिन इख़वाना सब जन्नत में ॿाहिरि थी वेंदा। रब काथे वेंदा से जन्नत में कुरान तो चे अला सुरुरिन पलंग ठाया थमावा। अरे न्याणी के शादी कराइंदो आ ॾाजे में ॾींदो आ न पलंग ॾींदो आ गादीला ॾींदो आ। ये पलंग जेके तव्हां ॾींदा हो ये घोटकी जे बाज़ार मो खटरी जेके ठाहींदा आहिनि उन्हनि को पलंग वठी ईंदा हो दुकाननि तो। अलाह तो चे जेके मां तव्हां जे लाइ पलंग तयारु कया आहिनि मां रब पंहिंजे हुक्म सां तयारु कया आहिनि। साईं पोइ हुते जन्नत में कुरान तो चे मुतक़ाबिलीन दिल में ख्याल ईंदो रब मुंहिंजो बाबो काथे आ मुझी अम्मा काथे आ मुझा सोट काथे मुझा घोटकी वारा यार काथे आदलपुर वारा काथे लंजारी वारा काथे मुझा दोस्त प्यारा काॾे विया नवाब शाह वारा काॾे विया सखर जा दोस्त काॾे विया। हाँ सही ओबावड़े वारा काॾे विया। रब चवंदो वे तोखे इते ही तो जन्नत में कचहरी कराया। हाँ हिकड़नि जा यार जहन्नम में हूंदा पाण जन्नत में हूंदो पोइ कचहरी कंदा हिक ॿिए खे चवंदा मा सलककुम फी सक़र। अरे छा थियो आहे असां जन्नत जा मज़ा था वठूं तूं छो हिते पियो आहे। अल्लाह हाजी अमानुल्लाह कोलाची बि अची वियो ओ गाड़ी ॾाड़ी वारो नारो हणी आहे पोइ अचो हेॾे नारो हण हलिया हलिया 14 जनवरी ते हिन फ़कीर जो बि जलसो आहे ईंदो न इंशाअल्लाह 14 है कि न 20 14 जनवरी मा सलककुम फी सक़र सुभान अल्लाह दगर आचर जो दी 14 जनवरी बरसा जलसो आहे इंशाअल्लाह वरी ईंदा। मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूद माल खाइदीन। जेके कुरान वणे बैयत मथे करे जो सुभान अल्लाह फरमाइन था जन्नती जहन्नमिन के चवंदा छा थियो तव छो जहन्नम में वियाओ। मा सलककुम फी सक़र रोई करे चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन असां नमाज कोन पढ़दा वलम नकु नुतइमुल मिस्कीन असां गरीबन मिस्कीनन ते ठठोला कयासे असां उन्हनि खे कुझु न ॾींदासीं अल्लाह जे नाले ते घुरंदा त बि न ॾींदासीं। अरअयतल्लज़ी युकज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुज़्ज़ु अला तआमिल मिस्कीन। अल्लाह रब तो फरमाए मिस्कीनन के दड़का देण वारा। अरे कुछ अथी त फ़कीर के ॾींदो कर न हुजे त ईअं तानो न हणंदो कर मथो ख़राब थियो आहे मुल्हनि जो भॻा बीठा हो असां ॾे। अरे क़ुरान जे वाइज़ जे लाइ चंदा ख़ैरात वठणा चंदा शुक्र करिए आलिम दर ते अची तोखां ज़कात ख़ैरात वठंदा न त तुंहिंजो हक़ पहुचाए आ पर जे न ॾींदे त रब तो फरमाए मां ॾाढो तमाम मूंखे ॿियो बि वठण जो तरीक़ो आहे। क़ुरान में चए थो क़ौलुम मारूफ़ुम मिन ग़ैरिन फरमाए त जेकॾहिं कौल नथा ॾियो त भलो कौल ॻाल्हायो फ़कीर तोखे बि अलाह ॾींदो असांखे बि अलाह ॾींदो। रब केॾो त सखी आहे पर कंहिंजी दिलि न रंजाईंजांइ दिलियूं रंजाईंदे त मां अलाह जी पकड़ ईंदी। अलाह शल सभिनी खे माफ़ फरमाए छा थो चए नबी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। अरे मां रब पंहिंजे बाननि सां लेखो ई न कंदो आहियां अचो मुंहिंजे दर ते इस्तग़फ़ार कयो। रब इस्तग़फ़ार जो कहिड़ो फ़ाइदो आहे चए थो जेकॾहिं इस्तग़फ़ार कंदा त इन जो वॾो फ़ाइदो आहे। रब कहिड़ो फ़ाइदो आहे चए थो युमदिदुकुम बि अमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। जेको जेॾो इस्तग़फ़ार कंदो मां अल्लाह माल बि वधाईंदोमांसि औलाद बि वधाईंदोमांसि। अचो अॼु सैयद जे हथ में क़ुरान आहे मां तव्हांखे वज़ीफ़ो ॾियां थो तव्हां मौलवियुनि खां दुआ घुराईंदा मौलवियो दुआ घुर मुंहिंजो माल वधे मूंखे पुट जी औलाद न आहे मूंखे रब पुट ॾे ईअं दुआ घुराईंदा हो न। अल्लाह से कुरान में तो वज़ीफ़ो ॾसे जंहिंजी दिलि चवे थी त औलाद बि थिए पुट जी औलाद थिए नरीना औलाद थिए ऐं माल बि वधे त इस्तग़फ़ार कयो इस्तग़फ़ार घणी पढ़ो। अल्लाह जो वज़ीफ़ो सचो क न कचो सचो ही सचो। अञा ॿियनि वेंदे दुआ वठण खीसा ख़ाली कराईंदे रब मुफ़्त में थो ॿुधावई
छो तो मुजावर वेठा थी दरगाह ते चवंदा कुछ लेके आओ कुछ लेके जाओ, खाली हाथ आओगे खाली हाथ जाओगे। हो तो फरमाए कुछ न लेके आओ सब कुछ लेके जाओ। चे तो झोला खाली खणी आ, छो तो मुजावर ने वने मां रब वेठो ही तुझे इंतजार में आ, कॾहिं मूंसां तार थो जोड़े। हाय हाय अचो मुझे दर ते इस्तगफार कयो, मां वधाईंदो मां लेखो ही न कंदो आहियां। कॾहिं नीर वहाए त ॾिस मख जे दाणे जेतिरो तुंहिंजो गोड़ो ज़मीन ते किरे, अञा किरंदो न, मां अर्श ते अॻे परची पवंदो मां। चो सुभान अल्लाह। हो त लेखा ही नथो करे, सॼी ज़िंदगी ज़िना कराई। नबी से फरमा बुखारी शरीफ में अचे तो मूसा अलैहिस्सलाम जे दौर जी औरत था, सॼी ज़िंदगी ज़िना जो कम कराई। अज़ाब जा मलाइका आया, रहमत जा मलाइका आया। अज़ाब जे मलाइकनि चयो ज़ानी औरत ता वञी जहन्नम में रूह खे सटींदासीं। रहमत जे मलाइकनि चयो रब बख़्शे छॾियो अथसि, परे थियो त वञी जन्नत में रखूंसि। मलाइक पाण में न पिया ठहनि, अलाह साईं ॾे विया। रब हिन बानीअ जो छा हाल आहे, केरु खणे हिन जे रूह खे। ज़ाहिर में त वॾी गुनाहगार हुई, रब चयो बिल्कुलु गुनाहगार हुई, ज़िना कराईंदी। मां अलाह खे इन ते ग़ज़ब वारी सिफ़त हुई, ॾाढी कावड़ हुई, पर रहम कयो मांसि हिकिड़ी दुआ जे करे। अचे पई कुतीअ जो बच्चो, ऐं पलीत जानवर, हराम जानवर कुती जे बच्चे ते बलूंगड़े ते गुल जेको उन जो ॾाढो प्यासी हो, सिस्कियूं पियो भरे, गर्मी जी मौसम हुई। इन माईअ खे रहम अची वियो मुंहिंजी मखलूक ते। अल्लाह मथे तो रओ लाथई, पेरनि मों जूतो लाथई। खूह जो ज़मानो हो, मोटर बि का कोन हा, नलका कोन हा। पंहिंजे जूते में पंहिंजे बूट में न माईअ पंहिंजो रो ॿधो आहे। हेठों तरे मों पाणी कढी कुतीअ जे बच्चे खे बलूंगड़े खे पाणी पियारे, उनखे साहु अची वियो। उन कुतीअ जे बच्चे गुलर पंहिंजूं ॿई टंगूं, जीअं तव्हां हथ खणी अलाह खे सॾु कंदा हो, ईअं ॿई टंगूं मथे करे आसमान ने मूंखे पंहिंजी ॿोलीअ में चए मौला जंहिं न औरत तुंहिंजी मखलूक मों अदना मखलूक मां कुती जे बच्चे ते रहम कयो आहे, रब मुंहिंजी दुआ थी न ते तूं बि रहम कजांइ, मां बख़्शे छॾियो। अल्लाह जी रहमत बहाना थी ॻोल्हे। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम, मां एॾो गफूर आहियां, एॾो रहीम। मां सॼी ज़िंदगी वाइज़ कयईं, तक़रीरूं कयईं, हज़ारे शागिर्द तैयार कयईं। आलिम सगोरो हो, बुज़ुर्ग हो, वफ़ात करे वियो। शागिर्दनि के मुरीदनि ख्वाब में ॾिठो, साईं छा हाल आहे? चए रब जी कोरट में पेश कयो वियो। अल्लाह फरमाए छा खणी आवां? मौला सॼी ज़िंदगी तक़रीरां कयूं, वाइज़ क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा सबक ॾिना, मदरसे में तालिबनि खे पटीअ ते हदीसूं लिखियूं ॾिनियूं, यादि करायूं। अल्लाह फरमाए सभु तुंहिंजी वाह वाह दुनिया में थी वई। मौलविन तुंहिंजी माण्हुनि तोखे वॾो ख़तीब इस्लाम चयो, माण्हुनि तुंहिंजा हथ चुमिया, माण्हुनि जे ख़ैर में दुआऊं घुरई, वॾो बुज़ुर्ग थी वई, सब कुछ अमल तुझा हिकिड़े पासे। अल्लाह पोइ त पघर पिया वञनि मौलवी जा, त सभु रिया में दाख़िल थी वियो। अल्लाह फरमाए हिकिड़ी नेकी जे करे लेखो नथो कयां, हल बख़्शो मां। रब उहा कहिड़ी नेकी आहे? जे पटीअ ते तालिबनि खे जॾहिं सबक सम्झाए पियो, लिखी पियो ॾे। अॻे दौर में नंढा हूंदा हुआसीं, स्कूल पढ़ंदा हुआसीं, मास्तर पटीअ ते लिखी ॾींदा, पोइ घर वञी करे मस्कुपड़ी ठाहींदा हुआसीं। पोइ किल्क हूंदी काठीअ जी, उहा मस्कुपड़ीअ में ॿोड़े पटीअ ते सबक लिखंदा हुआसीं। ओ मौली साहब तू भी मस्कुपड़ीअ मां पाणीअ मां किल्क ॿोड़े पटीअ ते रखी, मुंहिंजी मखलूक मां अदना मखलूक मक्खी अची उन किल्क ते वेठी। तुंहिंजे दिलि में ख्याल आयो या अल्लाह हीअ मक्खिया लॻे थी वञा, अल्लाह भली मस जो पाणी पीए, मां हथ न लोॾाईंदुमि मतां भॼी वञे, वरी ॿीहर मस मां ॿोड़े ॿीहर लिखंदुमि। ओ अल्लाह जा बाना उञायल मक्खी खे पाणी पियारई, उन मक्खी मूंखे चयो मौला हिन ते रहम कजांइ, मां लेखो नथो कयां, हल मक्खी जी दुआ सां जन्नत ॾेई छॾी। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। हिकिड़ो शख्स गुनाहगार वफ़ात करे वियो, रब उनखे बि बख़्शियो। कहिड़े अमल जे करे? चए हुयो त वॾो गुनाहगार, पर हिकिड़ी जाइ ते वण पोखियईं, उन वण जी शाम में माकोड़ ऐं किवलियूं अची साहु पटे इन वण पोखण वारे जे लाइ दुआ कंदा। जेको किवलियुनि ऐं माकोड़नि जी दुआ सां सॼी ज़िंदगी जा ॾोह थो माफ़ करे।
न कंदो करके सा जुल्म, मखलूक ते रहम कंदे अल्लाह तो ते रहम कंदो। तवज्जो कयो 4 थियण वारा, नमाज जो टाइम तो ते बस 10 मिनट साथ रहो, तांजी मानी भी तैयार आ। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। अचो अल्लाह जे दर ते बख्शिश घुरो, अल्लाह को रब जे दर ते रोई त ॾिसो, परचण में देरी न कंदो, इंतजार में वेठो आ। रोज रात जो 4 बजे घोटकी जे आसमान ते पेरे आसमान ते लगी इंदो आ ऐं पो ऐलान कंदो आ, हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर ला। आए को गुनाह जी माफ़ी वठण वारो, मां रब को दुआ घुरे त मां बख्शे छॾांस। आए को बीमार, मां को दुआ घुरे त मां शफ़ा ॾियांस, छो त लाइलाज मरीज़न खे भी मां रब शफ़ा ॾेई छॾींदो आ। हाणे ॿाहिरि मुल्क में 300 कैंसर जा मरीज़ जिन खे डॉक्टरनि चयो त तव्हां हफ़्ते में मरी वेंदो। अल्लाह, दवा असर न कयो, आखिर कुरान जो असर थियो, उन्हनि मरीज़न खे दाख़िल करे अस्पताल में 3 ॾींहं 3 रातियूं कारी अब्दुल बासित जे मिठे आवाज़ में सूरत रहमान जी तिलावत हलायो। अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश-शम्स वल क़मर बिहुस्बान वन नजमु वश-शजरु यस्जुदान। फरमांदा कुरान हलदो वियो कैंसर जे मरीज़न जे नक मां जीत निकरी आया। 3 ॾींहंनि खां पोइ उहे 300 मरीज़ उथी वेही रहिया। डॉक्टरनि उन्हनि जी टेस्ट जो कई त बीमारी कैंसर ख़त्म थी वई, शफ़ा थी वई। यकीन हो जाए तो बिस्मिल्लाह काफी है। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा, इनमें शफ़ाए व रहमतुल लिल मोमिनीन, मोमिनन जे लाइ रहमत आ। हल वक़्ते 5 आयतूं पढ़ा। व अन्न अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम। रब तो फरमाए मुंहिंजो हीअ बि त ऐलान आहे जे मां ख़ुदा कंहिंखे पकड़ कयां त को छॾाए बि न सघंदो। अल्लाह, पकड़ मुंहिंजी ॾाढी सख़्त आहे, सकरात बि कॾहिं ॾुखी कंदो आहे। ऐलान कंदो आहे कल्ला इज़ा बलगत तराक़ी वक़ील मन राक़। वठी जो मदरसे जे तालिबनि खे अल्लाह यासीन पढ़नि त को बाबा जो साह निकिरे। रड़ियूं कंदो आहे न, कल्ला इज़ा बलगत तराक़ी वक़ील मन राक़ियूं व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़त साक़ बिसाक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़। रब छो तो ॾुखियो साह कॾहिं ते फला सद्दक़ वला सल्ला। सॼी ज़िंदगी कूड़ ॻाल्हाए, सच न ॻाल्हाए, नमाज़ कोन पढ़े, वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला, क़ुरान खे पुठी ॾेई हलियो वियो। छांजी जहन्नम, छांजो अल्लाह जो अज़ाब, मुलनि जा दड़कान। वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता। घर मोटी आयो रब। कुरान में चेस तो औला लक फऔला, छल मार पवई, थुक लगई, मार पवई, सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसानु अन युतरक सदा। छा तो गुमान करे त मां रब छॾे ॾींदो माए। वॾाई न कर, मस्ती न कर। अलम यकुन नुतफ़तम मिन मनी युमना, हिकिड़े पलीत कतरे मो हेड़ो लालन जहिड़ो मोती मां ठाहियो थमाए। सुम्मा कान अलक़तन फ़ख़लक़ फ़सव्वा, वरी सोणो करे रत जा दिग ठाहे, वरी गोश्त जो लोथड़ो ठाहे। अखियूं मां ॾिनियूं माए, कन मां ॾिना मां, अचमू जे दर ते। अलैसा ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता, मारे करे वरी जीअरो भी मां रब कंदो साए। चो सुभान अल्लाह। अचो अल्लाह जे दर ते झुको, दुआ करो। आयत पूरी क्या? वनब्बिहुम मन ज़ैफ़ इब्राहीम। सुभान अल्लाह। फरमाए 7 आयतूं थी वयूं, बाक़ी 7 आयतूं। वनब्बिहुम मन ज़ैफ़ इब्राहीम, ओ खलील, ओ मुंहिंजा हबीब मुस्तफ़ा पंहिंजी उम्मत खे इब्राहिम अलैहिस्सलाम जी मेहमान नवाज़ी ॿुधा। वॾो नबी मेहमान नवाज़ो, मानी न खाईंदो जेसि ताईं को मेहमान दर ते न अचे। के त अहिड़ा बि आहिनि, मेहमान ईंदो आहे त साइड वठी भॼी वेंदा। खिदमतगार भी के आहिनि, के लवाईंदा भी आहिनि। ऐं महिमान जा हथ धोराइण इहा भी इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। वॾो महिमान नवाज़ो 70-80 साल जे पोड़े खे चई हलिया मानी खा, उहो भी आयो, हथ धोराएसि तो, मानी दस्तरखाने ते रखी चवेसि तो चाचा खा, सॼो ॾींहुं मां बुख ते हुयमि, इंतज़ार में को महिमान न पियो अचे। चाचे मानी में हथ विधा, चवेसि तो कुल बिस्मिल्लाह, पढ़ बिस्मिल्लाह। चाचो को काफर हो मुसलमान न होते, न पढ़दुम।
इब्राहिम के कावड़ आई अलैहिस्सलाम उथ पो मानी भी न खाराइंदो मैं हे कावड़ जी कोराड़ा के जिद्दी थींदा हे जो कावड़ जी वियो त अर्श वारो यो मंजर दिसे पयो अल्लाह फरमा खलील मानी तुजी त नहीं मानी त मां अल्लाह जी वन परचाए वठी अचेस इब्राहिम हिकु डी बिस्मिल्लाह न पढ़ी तई दस्तरखाने तो थायो तसी चवेस 70 साल बिस्मिल्लाह न पढ़ी दे मां 3 वेला ढव ते खाराइंदो आयास कड़ी मुझो नालो न खयो ते चाचा बी परचाएस तो कुराड़ो बी ही न जिद्दी मुझी बेइज्जती कई थी मानी तो थायो थी दस्तरखाने ता मानी रब तो खाराए अल्लाह चाचा हेडे आ डाढा इलाज तो करे नबी खैर ता इलाज तो करे ते खलील को खलील जो दोस्त काविड़ जीवियो आ अल्लाह काविड़ जीवियो आ मयार मोकली थे चे मुझे करे मां गुनाहगार जे करे तोरे मयार आया छा चो थे चे ये लफ्ज चा थे हिकु डी बिस्मिल्लाह न पढ़े त मानिय तो थायो तसी मां 3 वेला ढो करे खाराइंदो आ कदी मां रब जो नालो न कयो दे अच्छी दाढ़ी वारे को पानी अचियो अखिन मां रुनो चे खलील तुजो रब एडो प्यार कंदो आ त पो पढ़ाए माके कलमो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह नबी भी मनाए तो बिस्मिल्लाह भी पढ़ा दो मानी खारा या मयार भी जन हुन जे ला हिदायत जो सबब थी आई व नब्बेहुम मन ज़ैफ़ इब्राहिम तवज्जो कमा आयत पूरी क्या बुदवा गुना अल्लाह इज़ दखलू अलैहि फ़क़ालू सलामा इन मेहमान नवाजी जो अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम वर तरीको तो समझाए दिसो मेहमान आया इल्म गैब जो के खया अल्लाह के या नबी के खबर को नहीं होया मलाइका पर मेहमान मलाइका खाइंदा ही न निंद्र पर आया इंसानी सूरत में 50 साल 60 साल 40 साल की उम्र जा वड्डा मलाइका आया तफसीर में अचे तो 24 मलाइका आया 24 मलाइका इब्राहिम के जो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चे वेहो मां चांदो इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमानन को हाल हवाल न वठंदो अवल मानी खाओ अवल पानी पियो चाय पियो पो मेहमान नवाजी हाने भी काथे काथे ओताकू आहिन जिते असा वेंदा हूं त असा को हाल हवाल न वठदा चेसे हाल हवाल सुन्नत आ पो वठदा से अवल मानी हां सही के वरी असा जड़ा शिकारपुरी सलाह भी हणदा के वरी मेहमान नवाज भी आहिन शिकारपुरी सलाह दे खिलाई दे अल्लाह मेहमान के भी घुर्जे नबी से फरमा मेहमान ता जे दर ते अचे ते पहिरें ॾींहं ते भली मानी खारायोस वरी ॿिए ॾींहं ते विचोली मानी खारायो 3 ॾींहं ते अञा थोड़ी घटि अल्लाह ॾे त भली 3 ॾींहं भला खारायो पर आदाब ज़िंदगी तो समझाए अल्लाह जो रसूल 3 ॾींहंनि खां पोइ मेहमान जी ता भली ख़िदमत न कई न ता ये बाईपास वठी हले वियो मेहमान ओताक ते वेठो होजे भली ता कुछ न ॾियोसि भी थेलो खणी हले वञे छो त मेहमान के भी घुर्जे पराए दर ते 3 ॾींहंनि खां वधीक न रहे मेहमान भी 3 ॾींहंनि खां वधीक न रहे ये आदाब ज़िंदगी है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझायो ता हिकु ॾींहुं वेंदा सही है 3 ॾींहंनि खां वधीक मेहमान भी पराए दर ते न वे वरी ॿिया कमकार भी आहिनि बाक़ी हुजूर साईं फरमाए 3 ॾींहं ख़िदमत कयोसि 3 ॾींहंनि खां पोइ कयो त अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे झलूं नथा पर हिकिड़ो ज़िंदगी जो आदाब आहे नबी जी सुन्नत आहे फरमाइंदा मेहमान वेठा आहिनि मलाइक घर जो वियो क़ुरान तो चे इज़ दखलू अलैहि फ़क़ालू सलामा फजाऊ बिजलिन समीन गाबो कुही गोश्त तैयार करे 24 माण्हुनि जी मानी खणी आयो डिग मानीअ जा गाबे जो गोश्त रखे सुभान अल्लाह कर तो हलूं अॻिते हाय हाय अॻियां रखे क़ालू ला तौजल फरमाइंदा मेहमान मलाइकनि जो गोश्त ॾिठो मानी ॾिठी त पोते सुरी विया असां हुजूं आ त थाम खाली करे जाऊं पर हे मलाइका खाईंदा ही ना इन मानी ॾिसी पोते सुरी विया त इब्राहिम नबी के खौफ थियो अलाए दुश्मन न आहिनि जो मुंहिंजे दर जी मानी नथा खाइनि छो त वरला चवंदा आहिनि अॻे दौर में चोरनि खे भी हया हूंदो जंहिंजे घर जो खाईंदा हा उते खाट न हणंदा हाणे वारा चोर अल्लाह माफ़ करे जंहिंजो खाईंदा पहिरों खाट उन जे घर जो हणंदा हाणे वारे चोरनि को होशियारी कजो अॻे हया हूंदो हाणे हया वारा चोर ही हलिया विया अल्लाह अकबर फरमाइंदा मेहमान मानी न खाधी त खलील के खौफ थियो क़ालू मलाइकन के रब जो ॻाल्हायो क़ालू ला तौजल चवंदा खौफ छो तो करे चइबो मानी जो नथा खाओ चइबो असां इंसान शुरई आहियूं असां मलाइका चइबो छो आया हो चे इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन अलीम तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियण आया
120 सालन जो थी वेवा घरवारी 100 साल ते पोतिया रोज जो रणियूं थो करे रब हबली मिल्लदुन का ज़ुर्रियतन तय्यब अल्लाह मके औलाद दे पाक हिते छोरन के 5 साल औलाद न थी ते कब्र जी मिट्टी दा खाइन कब्र ते सजदा ता कन हल फिलाने पीर ते बास बासों और इब्राहिम अलैहिस्सलाम के कुरान तो चे शादी के 100 साल थी व्या पो भी केखो दो घुरे कुरान मो सबक वडो गुमराह न थींदो रब चयो मलाइको चोस फबशरनाहु बिइसहाक व मिन वराए इसहाक याकूब पुत्र भी ॾियाए तो पोटो भी ॾियाए तो घुरियो हिकु थी पर ॿ थो ॾियाए पर नाला भी मां रब तो रखी ॾियाए त माई बीठी पर्दे में जे मानी पचाई उन जो ॾिठो त हिन महिल अलाह जा मलाइका मुंहिंजे लाइ पुट जी ख़ुशख़बरी खणी आया आहिनि त खिली ॾिने फज़ाहिक़त ये मायूं कंदियूं न हथ खणी हाई मुठियसि फज़ाहिक़त माना थो कयां खिली हाई मुठियसि क़ालत या वैलता अलिद व अना अजूज़ मलाइको मां त झूर कुराड़ी थी वई आहियां सफ़ा हिन महिल कीअं औलाद थींदी अलिद व अना अजूज़ मुंहिंजो मुड़ुस भी कुराड़ो मां भी कुराड़ी वहादा बाली शैखा मुंहिंजो मुड़ुस भी शेख कुराड़ो इन हादा लशैउन अजीब या अजब जी ॻाल्हि आहे जो पुट भी मिलंदो पोटो भी मिलंदो मलाइकन जो कालू अतअजबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम इन्नहु हमीदुम मजीद है कुरान तुझे समझाइण तो कुर्बान वञा माई अल्लाह जे मामले में अजब थी करे हो त उहो करीमा जो बिना मुड़स जे बीबी मरियम जे पेट मो ईसा नबी पैदा कयई फूक सां औलाद थी वई ॾेई तो सके हिन हाल में वरी चयो नबी तूं पाक औलाद घुरी आ त इसहाक जी औलाद मो पोटा पर पोटा तड़ पोटा जड़ पोटा 4000 अल्लाह नबी करे पैदा कया हाय पाक लफ्ज जो घुरे असां वरी दुआ घुरदा अल्लाह औलाद दे अल्लाह निभागी अल्लाह सभागी इन करे इए न घुरदा कयो चंदा को रब हबली मिन सालिह रब औलाद हुआ दे जगह नेक हो जे अरे कुंवारा वेठा हो जिंदी शादी ना थियल ता भी ये दुआ करो रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातना अरे कुंवारा ता आमीन कयो ओ असा जा रब असा के घरवारी दे घरवारी भी एड़ी दे जेका अखिन जो ठार हो जे वरी माई का वरी औलाद भी हुआ दे जेका खिदमत करे अखिन जो ठार हो जे चंडी औलाद न हो जे जो पी जो पटको लाए औलाद भी साल हो जे हलूं वक्त त इब्राहिम अलैहिस्सलाम जो आखिरी गाल मुझो बुधो क़ाल फमा खतबुकुम अय्युहल मुरसलून मलाइको भला गाल त बुधो 24 ॼणा छो आया माके पुट जी खुशखबरी न मां गाबो कोई आया हेडी मानी पचाई आ 24 माण्हुनि जी मानी भी त हूंदी टे मानियूं हिक जूं कर मुंहिंजी माई पचाए कुराड़ी वेचारी हेडी मानी पचाए खणी हम जे हिकड़ो मलाइको जिया त मां एडी मानी त न पचाया इंसानी सूरत में अल्लाह के खुशखबरी देनी त हिक मोकलिया उहो ही चवया त पुट जमंदई हा नबी आ इल्म गैब जो कोने अल्लाह के खुशखबरी देनी त हिक मलाइको मोकलिया न 24 छो मोकलिया ये हिन में लिखल आहे क़ाल फमा खतबुकुम अय्युहल मुरसलून ओ मलाइको एडा ॼणा छो आया मां गाबो भी कुठियो मानी भी मुंहिंजी पई आ केरु खाईंदो हाणे ता त मलाइको मांखे त ख़बर नहीं पर हिकु अचे 24 ॼणा छो आया त मलाइकन जो नाराज न थी असल में तोड़े छोड़े पिया अचूं क़ालू इन्ना उरसिलना इला क़ौमिम मुजरिमीन असल में वञो पा तुझे बरसा हिकिड़ो ॻोठ आहे लूत अलैहिस्सलाम नबी जो उते ज़ानी क़ौमा छोरन सां ज़िना कंदी आहे मर्द मर्दन सां छोरा छोरन सां मुकारो कंदा आहिनि असल में ओॾे पिया वञो पोइ इब्राहिम नबी तूं रस्ते ते तुंहिंजो ॻोठ आहे छो त हो तुंहिंजो भाइटो नबी आहे ओॾे पिया वञो पर अलाह चयो वञो त हूअं ई था लूत नबी जी उम्मत ते अज़ाब करण पर रस्ते ते मुंहिंजो ख़लील जो ॻोठ अथव चइबो आहे न अब काॾे थो वञे साईं पीर बगदादी वञा थो ओ रस्ते ते खुआरा स्टाफ आहे मुंहिंजो दोस्त थी हुनखे सलाम अचे जाए ईअं चवंदो आहे न रस्ते ते कोलाचिन जो ॻोठ आहे रस्ते ते मूसा जो ॻोठ आहे हिनखे सलाम अचे जाए चांहि पी जाए पोइ आदलपुर वञ जाए ईअं चवंदो आहे न ईअं अलाह बि चयो मलाइकनि खे वञो हूअं ई अथा पर ख़लील रणियूं थो करे औलाद लाइ मां रब जो न्यापो ॾींदा वञो असल में अॻिते वञूं था तॾहिं न त हिकु मलाइको अचे या तुंहिंजी मानी बचे या ख़ैर आहे
चे ठीक आ समझ में ॻाल्हाई पर नबी जी दिल नरम थींदी आ इए जो ॿुधाए त ज़ानी क़ौम खे अज़ाब ॾियण था वञनि लूत नबी जी उम्मत ते त जल्दीअ में चे इल्ला आल लूत उते मुंहिंजो नबी जो वेठो आहे हज़रत लूत अलैहिस्सलाम कीअं अज़ाब कंदो मलाइकन जो घबराए न इन्ना लमुनज्जूहुम अजमईन जंहिं ॻोठ में नबी हूंदो आहे अल्लाह अज़ाब न मोकिलींदो आहे नबी खे चवंदासीं फ़अस्रि बिअहलिक बिक़ित्अम मिनल लैल वत्तबि अदबारहुम नबी तूं असर जो निकिरी वञ त सुबुह जो अज़ान अचे सुबुह जो अज़ाब अचे इल्ला आल लूत इन्ना लमुनज्जूहुम अजमईन इल्ला इम्रातहु क़द्दरना पर लूत नबी जी घरवारी भी ज़ानिन सां मिलल आहे उहा माण्हुनि खे ॿुधाए पई त छोरा आया अथव अचो ज़िना कयो उन माईअ खे बि न छॾींदासीं उहा काफ़िराणी आहे उहा बि अज़ाब में ईंदी वाह ख़ुदा तुंहिंजी बेपरवाही नबी जी घरवारी आहे बि ख़ुदा खे रहम नथो अचे अड़े इहो ज़िना जो कमु न कयो छोकिरनि सां बुराई न कयो छो त अल्लाह असांखे रहम नथो अचे सिंधी में चवंदा आहियूं यार मुअल खे तकलीफ़ न ॾियो माण्हू मरी वेंदे त छा चवंदो आहे दा मुंहिंजे भाउ जो लाश आहे मुंहिंजे पीउ जो लाश आहे ॿेली कुल्हे ते खयो अथव कांधी कंध ते खयो अथव हाँ कुलनि ते मुंहिंजो माइट खयो अथव क़ब्र में रखण था वञो आहिस्ते हलो मतां मैयत खे तकलीफ़ न थिए पर ज़िना एॾी वॾी बीमारी आहे ज़िना एॾी वॾी बदकारी आहे छोकिरा छोकिरनि सां ज़िना कनि एॾो वॾो गुनाह आहे जो रब खे मरी विया बि रहम न आयो हज़रत लूत अलैहिस्सलाम जी उम्मत के जिब्रील पहिरें आसमान ते खणी वियो कुकड़नि जूं भांगा भी मलाइकनि ॿुधियूं आसमान ते उतो ऊंधो सटे टुकड़ा टुकड़ा थी विया मुअलनि जे मथो रब जो हाणे ॿियो बि अज़ाब कयो रब कहिड़ो अज़ाब चयो अमतरना अलैहिम मतरा फसाअ मतरुल मुनज़रीन हाणे न मुअलनि जे लाश ते पत्थरनि जो मींहुं वसायो माण्हू मरी वेंदो आहे उनखे त तकलीफ़ न ॾिबी आहे न गोली हई मांस मरी वियो बस कम पूरो थियो अरे मुअल जी लाश जी बेहुरमती रब तो जे ज़िना एॾी किनी बीमारी आहे जो मां रब खे रहम नथो अचे भली मरी विया आहिनि पोइ बि आसमान को पत्थरनि जो मींहुं वसायो लाशनि ते अज़ाब कयो इन्नहु मिनल मुसरिफीन ए बेग़ैरतन हद को टपी वेंदा हा मुश्का शरीफ जी हदीस आहे मर्द मर्द सां छोकिरो छोकिरे सां ज़िना करे या मर्द औरत सां ज़िना करे ईमान निकिरी वेंदो आहे जे मरी वियो इन हाल में बेईमान थी मरंदो तौबा कयो अल्लाह जे दर ते इन बीमारीअ खां त अल्लाह जो कसम आहे वरी ॿी जाते चए थो वला यज़नून तौबा करे वरी ॿीहर ज़िना न कजांइ वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा सामा जे तौबा खां पोइ वरी ज़िना कंदे त युज़ाअफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामत ॿीणो अज़ाब कंदो मां व यख़लुद फ़ीही मुहाना जहन्नम में पियो हूंदे निकिरदे ई न यारो दुआ कयो त अल्लाह से असांजी ज़िना माफ़ करे करे अखि ज़िना कंदी आहे करे कन ज़िना कंदा आहिनि करे हथ पेर ज़िना कंदा आहिनि शल रब बाझ करे ख़ुदा खे कंहिंजी परवाह न आहे नबी जी घरवारी जहन्नम में वई असांजो नबी मिठो मोहम्मद रसूल आहे चाचे खे कलमो नसीब न थियो चाचो जहन्नम में होॾे पुटु नबी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ जहन्नम में वाह ख़ुदा तुंहिंजी बेपरवाही होॾे वरी नज़र कर त पीउ नबी आहे पुटु जहन्नम में नूह अलैहिस्सलाम जो तॾहिं त चए थो जंहिंखे की न घुरे सो की न वरे तोड़े गोस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल कीअं भरे जंहिंखे पाण करे गुमराह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं माबूद बि तूं अल्लाह बि तूं मोहताज पैगंबर पीर सभई आहे बारी बेपरवाह बि तूं दुआ कयो त शल ख़ात्मो कलमे ईमान सां थिए अल्लाह तव्हांजो वेहणु क़बूल फरमाए अल्लाह मुंहिंजो ॿुधाइणु क़बूल फरमाए या अल्लाह ही कलाक सवा जेको बयान थियो क़ुरान सम्झायो 16 आयतूं सम्झायूं रब हिन क़ुरान जे सके असां सां लेखो न कजांइ या अल्लाह असां बि वॾा गुनाहगार आहियूं शल रहम फरमा मुंहिंजा मौला असांखे शैतान जी चंबे खां बचा या अल्लाह असांजूं अखियूं गुनाहनि में असांजा कन गुनाहनि में असांजे जिस्म जे उज़वनि गुनाहनि जूं लज़तूं वथियूं मौला तूं माफ़ न कंदे त बखेर कंदो मुंहिंजा मौला ॾींहं राति तुंहिंजे रस्ते में दावत तबलीग जे सिलसिले में हलूं था अल्लाह असांखे बि अमल जी तौफ़ीक़ ॾे जमात खे बि अमल जी तौफ़ीक़ ॾे जंहिं दोस्त हाजी साहब जलसो रखायो हाजी अली नवाज़ साहब अल्लाह उनजी अम्मा जी क़बर ते क़ुरान जी रहमत जा मींहं वसा अल्लाह इन जलसे जो सवाब सभिनी जे मरहूमनि खे नसीब फरमा या अल्लाह असांजी कचड़ी कल तुंहिंजी जहन्नम जो बाह जो अज़ाब सही न सघंदी
बस तुझी करीमी ते नाज़ आ, तुझी रहीमी ते नाज़ आ। असांखे पंहिंजी बाज फरमा, असांखे पकड़ को बचाए मौला। इन दुआ में माखों वधीक परहेज़गार वेठा थी। या अल्लाह इन्हनि जे सदके मूंखे माफ़ फरमा, जमात के माफ़ फरमा। अच्छी दाढ़ी वारा वेठा आहिनि, इन्हनि को तोखे हया ईंदो आहे। रब इन्हनि जे सदके माफ़ फरमा। अल्लाह असांजी ज़बान खे ज़िक्र जी तौफ़ीक़ करे, शुक्र जी तौफ़ीक़ करे, सब्र जी तौफ़ीक़ करे। आख़िरी वक़्तु हुजे ईमान कामिल सां, एहसान कामिल सां, इस्लाम कामिल सां असांजो मौत नसीब फरमाए। सुभाणे क़ाइद जमियत मौला फज़ल रहमान अचनि था। शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस आहे लारकानी, सॼी जमात हले ऐं दुआ बि को त हिन कॉन्फ्रेंस खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। अक्सा जे शहीदनि, फ़लस्तीन जे शहीदनि जी यादि में जलसो आहे। अल्लाह इन जलसे खे कामयाब फरमाए, इन जी हिफ़ाज़त फरमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।